खुदा जाने थो अदी असां ॿई सुल्तान खे अदा परू जियां समझंदियूं आहियूं। हू असांजो भाउ आहे। बेशक सुल्तान असांजो भाउ आहे, पर हिन दुनिया हुनखे केरु समझाईंदो ऐं नादिर हुनखे केरु समझाईंदो? अदी मां त चवां थी बाबा समझाए नादर खे या अदा परू खे तूं बि चओ। अगर ईअं बि नथो मञे त हलो असां सभु भला नादर ॾे मेड़ खणी हलूं। हा अदी, मेड़ मिंथ खां सिवा ॿी का वाह बि नाहे। बस हिकु दफ़ो नादर खे हक़ीक़त जी ख़बर पवे ऐं पोइ दी शमा तूं ॾिसजाए इन मुरादीअ सां मां अहिड़ो त हशर कंदसि जो हू यादि रखंदी। मुरादीअ जो हशर नशर त मां कंदसि, तूं ऐं नादिर रुगो इन बानो खे सबक सेखारजो। या अल्लाह साईं तूं रहम कर, अल्लाह साईं ज़ालिमनि खे सज़ा ॾे जिन असांखे हेॾी तकलीफ़ुनि में विधो आहे। असांजी हालत रहम कर मुंहिंजा परवरदिगार। अदी मां ॾाढो परेशान आहियां। अदी तूं सब्र कर, कंहिंखे ईअं बदुआ न ॾे, पाणे नियत जी मार पवंदनि। हरू भरू असां अहिड़ा अल्फाज चई पंहिंजी ज़बान किनी छो कयूं? मां छा कयां आदि, मां छा कयां? न चाहींदे बि मुंहिंजे अंदर मां आह थी निकिरे त मूंसां हरू भरू ज़ुल्म कयो अथऊं। हाणे त सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त बानो सुल्तान जा कपड़ा पाए इहा वीडियो ठाही आहे। जेकॾहिं नादर खे ख़बर न आहे त कंहिंखे बि ख़बर न आहे, छो त मां नादर सां ॿधल आहियां। अदी सभिनी खे ख़बर पइजी वई आहे ऐं इहा ई ख़बर कुझु वक़्त में नादिर ताईं बि पुॼी वेंदी। अदी इन ॻाल्हि जी जेकॾहिं नादिर खे ख़बर पई न, मूंखे लॻे थो त शायदि हू नुक़सान न करे विझे। हू जज़्बाती क़िस्म जो आहे। अल्लाह कंदो त अहिड़ो को बि नुक़सान नादिर न कंदो। नादिर को ॿार थोड़ी आ, तूं एॾो फिक्र छो थी करी? कन भरण वारा खोड़ माण्हू आहिनि जेके अॼुकल्ह फसाद था चाहिनि। कोई नथो चाहे त अमुन थिए, अमुन हुजे। तूं दुआ कर त अमुन थी वेंदो। ऐं हाणे अच त हली चांहि पियूं। हाण पक थी ताजी मुरादी धोअण जे बहाने सुल्तान जो वॻो खणी वई ऐं बानूअ जो वॻो पाए बुट हणी सदूरी खे ज़बरदस्ती भाकुर पातो। ऐं इहा सॼी हरकत माई मुरादी मोबाइल में रिकॉर्ड कई, असांखे सॼी ख़बर पइजी वई आहे। त पोइ तूं सुल्तान खे को नुक़सान त न ॾींदे न चाचा, सुल्तान में तो मुंहिंजो साह, मां भला पंहिंजे साह खे कीअं नुक़सान ॾींदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।